दोस्तों अस्सलाम वालेकुम। जी सिंधु ही पाण हुतां सवेल ॾिठोसूं त चश्मा झेलम लिंक कैनाल खां वठी पाणी अचे पियो ऐं ही उहो कैनाल आहे जेको वहंदड़ आहे ऐं इहो डिस्ट्रिक्ट लैया जे इलाइक़ा मुख़्तलिफ़ उते मेकण ऐं ॿिया एरिया हिनखे आबाद करे थो। हिन ते अंदाज़न 3,55,000 एकड़ ज़मीन आबाद थींदड़ आहे ऐं फेज़ 2 ऐं ॿिया 3 उहे अॻियां आहिनि। इन जे भरिसां हिकिड़ी तव्हां नंढड़ी डिस्ट्री ॾिसंदव जेके शाखूं बि हिन मां वहणु शुरू थी वियूं आहिनि। इहे त अञा ॻणजनि ई कोन थियूं ऐं उहा हीअ शाख आहे मेकन डिस्ट्री जे नाले सां आहे जेका ही हितां खां नंढियूं शाखूं शुरू थियूं आहिनि। वॾा वाह तोड़े नंढियूं शाखूं, इन्हनि जो सिस्टम हले पियो ऐं ही जेको धिंगाणा ऐं नूरपुर आहे जेको मुस्तक़बिल में ठहिणा आहिनि, झंग मुज़फ़रगढ़ ऐं ॿियनि इलाइक़नि में, इन्हनि सॼे खे मुस्तक़बिल में असांजी तबाहीअ जा मंज़र हिते ई अचणा आहिनि। उन जे करे अॼु हिते आया आहियूं ऐं हीअ तस्वीर सिंध जे सभिनी माण्हुनि खे ॾेखारणु चाहियूं, पाकिस्तान जे सभिनी माण्हुनि खे ॾेखारणु चाहियूं त सिंध जी डेल्टा ईअं तबाह न थी आहे। सिंध जी सोकड़ 20% खां मथे ईअं कान थी आहे। सॼा ही जेके धाड़ा आहिनि जेके एक्सिस में पाणी पंजाब में खॼे पियो, जेको हुननि जो हिसे खां वधीक पाणी खणनि था, उहो ही पाणी आहे। हाणे इन ते वेही असांजो सदर साहब, उन्हनि जे पार्टीअ जो अॻुवाण, उन्हनि जो पुटु वज़ीर आला वज़ीर दीना दास्ती सां असेंबलियुनि में प्रेस कॉन्फ्रेंस में कूड़ हणनि था ऐं ॻाल्हाइनि था। हाणे कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि? उन जे करे असां अॼु तव्हांखे ही मुस्तक़बिल जा धिंगाणा ऐं नूरपुर जिन जा गेट ठहिया पिया आहिनि, यानी ही अञा मंज़ूर कुझु कोन थियो आहे, हू मंज़ूर कुझु कोन थियो आहे, जंहिंजो को बि सिस्टम कोन्हे, पर तव्हां ॾिसंदव त उन्हनि जा गेट्स ठहिया पिया आहिनि। हाणे केॾी महिल बि पैसा ईंदा, जीअं हींअर चौबारा लाइ था ॾियनि या ॿियनि लाइ था पैसा ॾियनि, पैसा ईंदा ऐं ही जॾहिं ठहिया त यकीनी सम्झो इन जे नतीजे में छा वञी थियणो आहे। ही जेकॾहिं धिंगाणा ठही वियो ऐं नूरपुर ठही वियो त पोइ यकीनी सम्झो त सखर बैराज जे सॼे ऐं खॿे जो मुस्तक़बिल तारीख़ जे थियणो आहे। हाणे इनखे कीअं रोकबो, उहो पाण उते सिंध में ॻाल्हाईंदासूं त उते पाण कीअं था निकिरूं, पर जेकॾहिं पंहिंजी हिमत न कईसूं त यकीनी तौर ते ही नाजाइज़ स्कीमूं ठही वेंदियूं। ही ॾिसो, हिकिड़ी हूअ तव्हांखे मूं मेकन डिस्ट्री ॾेखारी, हीअ ॿी नंढी वरी हिकिड़ी शाख जंहिंजे झिरकल डिस्ट्री आहे, इहा ख़ुदि हितां निकिरे थी। हाणे वॾा कैनाल या डिस्ट्रियूं हिते अचण खां पोइ तव्हांखे अंदाज़ो थींदो त घटि में घटि अधु सखर बैराज जो, या खणी हिनखे चइजे त नंढा जेके असांजा गुड्डू ऐं बराज आहिनि, कोटड़ी, उन्हनि जे पाणीअ जेतिरे खॼण जेतिरा त रुॻो हिते ई इंतिज़ाम थियल आहिनि। हाणे ॾिसजे अॻिते छा थो थिए। ऐं इन खां सवाइ ॿियूं डिस्ट्रियूं बि नंढियूं नंढियूं, जीअं सवेल चई वियासीं, मेकन डिस्ट्री, झिरकल डिस्ट्री, या ही हुलन डिस्ट्री, पलवण डिस्ट्री। हाणे ही टे शाखूं उहे आहिनि जेके ही वहंदड़ आहिनि ऐं हिन ते आबादियूं थियनि पयूं। वॾा कैनाल पंहिंजी जाइ ते, पर टे डिस्ट्रीब्यूटरीज़ त इते ई आहिनि जेके जिन ते कमु हले पियो ऐं जेके आबादीअ हेठि बि आहिनि। इन खां पोइ हिन पाण अॻियां हलूं था। ही जेका मुस्तक़बिल में ठहिणो आहे नूरपुर, इन ते साम्हूं गेट ठहिया पिया आहिनि। गेट ठहण खां पोइ हिन जा मुंड बि ठहियो पियो आहे। हाणे अॻिते ही कॾहिं थी मुसीबत सिंध ते अचे, जेकॾहिं ही अज़ाब असांजे मथां पीपुल्स पार्टी देसी दलालनि जो आहे त हिन अचण जा बि ख़तरा आहिनि। उन खां सवाइ ही तव्हां ॾिसंदव हिन जो नालो लिखियो पियो आहे, जंहिंजो सम्झो त सॼी तफ़सीलात लिखी पई आहे त ही छा आहे। ही आहे नूरपुर ब्रांच ऑफ टेक, जेका वेंदी हली अॻिते पंहिंजो झंग ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी आबादी कंदी। हेॾां अचो त जेका ॿी ठहियल आहे उन ते ॾिसूं त ही छंडणूं, सिंधीअ में पाण वटि छंडण चइबो आहे। ही
हिन खे या स्केप चइबो आहे, उहा स्केप जेका आहे उनखे बि ॾिसूं था, या स्केप बि ठही पई आहे, ऐं इहा वक़्तु बि वक़्तु कहिड़े नमूने सां इस्तेमालु थींदी आहे। या मकाई माण्हू ख़बर हूंदी, पर मकाई माण्हुनि सां मिलण खां पोइ ख़बर पई, हुननि ॿुधायो त बाबा हीअ बि पंहिंजे वक़्तु वक़्तु वहंदी आहे, कॾहिं कीअं वहंदी आहे, उन्हनि जे वीचार त मूंखे उन जा तफ़सीलात ख़बर न आहे। पर हिकिड़ी शइ हिते अचण खां पोइ अञा ज़ाहिर थी चुकी त ही जेके तबाहकारियूं सिंध में अचनि पियूं, सिंध में सो कहिड़ो आहे, इहो ईअं न आहे। ऐं ही जेके बेईमान ऐं मुल्क या सिंध जा देसी दलाल ईअं हुकुमरानी ते कोन वेठा आहिनि, ईअं एहतिसाब खां हिननि खे रिआयत कान्हे मिलियल आहे। ओ ही सिंधूअ ते धाड़ा जेके लॻियल आहिनि, इन जे एवज़ वियल आहे। ही आहे स्केप, ऐं ही आहे जेका चश्मा झेलम लिंक कैनाल मां ईंदड़ पाणी। इंशाल्लाह पाण अॻिते वरी चौबारा ते ऐं ॿियनि ते हली, मेकनि ते हली वधीक उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं।